अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम लाइव लाइन साण करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बख्श पंवर हाज़िर आहे। नाज़रीन, तव्हां ख़बर थियण प्रोग्राम ज़रिए असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾींदा आहियूं। मुख़्तलिफ़ महिमान डॉक्टर हिते असां ॾींदा आहिनि। अॼु जेका असां ॻाल्हि ॿोल कंदासीं उहा मैदे जी बीमारियुनि बाबति या आंडे जी बीमारियुनि बाबति ॻाल्हि कंदासीं। जीअं मैदे में अल्सर थी वेंदी आहे, गैस्ट्राइटिस थी सघे थी, या उनखां पोइ हेठि आंडे में कहिड़ियूं बीमारियूं थी सघनि थियूं। छो त जेसि ताईं असां ग़िज़ा सही खाऊं था त असां सेहतमंद रहूं था। जेकॾहिं असांजो मैदो ख़राबु आहे, असांजो आंडो या पेट में का ख़राबी आहे त उहो खाधो बराबरि असांजे जिस्म ताईं नथो पहुचे, इन करे ॿियूं बीमारियूं थी सघनि थियूं। अॼु असां अल्सर ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन सिलसिले में अॼु असां सां गॾु जेको डॉक्टर आहे उहो आहे डॉक्टर ओम प्रकाश, जेके आगा खान यूनिवर्सिटी में फिज़िशियन भी आहिनि, उन सां गॾोगॾु गैस्ट्रोएंटरोलॉजिस्ट भी आहिनि। अचो त पंहिंजे महिमान सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयूं। डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा हाल आहे डॉक्टर ओम प्रकाश? ठीकु आहियो? ख़ैरियत सां? अल्लाह शुक्र। डॉक्टर साहब, हूअं त जिस्म जी बीमारियूं खोड़ न, पर जेको असांजो मैदो आहे मुंहं खां वठी आख़िर ताईं, त उन में असां जॾहिं खाऊं था पीऊं था त पोइ उन मैदे में उतां एनर्जी ठहे थी जाए सॼी असांजे जिस्म सप्लाई। त मैदे जूं कहिड़ियूं बीमारियूं आहिनि जेके अॻिते हली चवंदा आहिनि त पेट जूं बीमारियूं जॾहिं थींदियूं आहिनि त जिस्म जो ॿियो हिसा बि उन में मुतासिर थींदा आहिनि। त मैदे जूं कहिड़ियूं बीमारियूं? ॾिसो, मैदे में खोड़ सारियूं बीमारियूं थींदियूं आहिनि, जंहिंमें जीअं तव्हां खाधे सां ताल्लुक़ु ॿुधायो त अहिड़े तरीक़े सां पंहिंजे जिगर में हिकिड़ा हूंदा आहिनि कि जेके आमतौर ते माण्हू चवंदा आहिनि त भई मूंखे मैदे में अल्सर थी वियो आहे। अल्सर हिकिड़ो अंग्रेज़ी जो वर्ड आहे। अल्सर ते अचूं था, ज़ाहिर उहा बि हिकिड़ी बीमारी आहे, पर मैदे जूं कहिड़ियूं कहिड़ियूं बीमारियूं? हा, अल्सर आहे हिकिड़ो। सभ खां वधीक जेका मोस्ट कॉमन असां वटि आहे इंटीरियर सिंध में, जेकॾहिं असां वञूं था ॻोठनि में वञूं था पिया, त फूड पॉइज़निंग जंहिंजे करे थिए थी पई। हिकु फूड पॉइज़निंग जंहिंखे असां पंहिंजी मेडिकल ज़बान में गैस्ट्रोएंटराइटिस चवंदा आहियूं। ठीकु आहे, त माण्हू ख़राबु खाधो खाधो उन खां फ़ौरन उनखे उल्टी ऐं दस्त शुरू थी विया। अहिड़े तरीक़े सां ॿियो मैदे में जीअं ज़ख़्म खां अलावा मैदे में सोज़िश थी वेंदी आहे, जंहिंखे पोइ पेट में जलन थियणु, खटियूं ओगरायूं अचणु। ठीकु आहे, उन खां अलावा इहे घटि ख़राब बीमारियूं आहिनि। ॿियूं वधीक जेके ख़राब बीमारियूं जंहिंमें कैंसर थी सघे थो, मैदे जो कैंसर थी सघे थो पियो, ऐं अल्सर जूं खोड़ सारियूं वजूहात ॿियूं थी सघनि थियूं पियूं। अल्सर बि थींदी आहे? अल्सर बि थींदी आहे मैदे में। ठीकु, अच्छा, त अल्सर जा कहिड़ा सबब आहिनि? अल्सर जा खोड़ सारी वजूहात न। उहो पहिरियों इहो जेकॾहिं तव्हां कंहिं डॉक्टर वटि ईंदो त पहिरियों इहो ई उनजी हूंदी आहे त आया इहो अल्सर ॿिनि क़िस्म जा हूंदा आहिनि। हिकिड़ा मेडिकल ज़बान में बेनाइन, ॿियो चवंदा आहिनि जंहिंमें कैंसर जो पोटेंशियल हुजे, जंहिंखे कैंसर जी पोटेंशियल। त जेके बेनाइन अल्सर जेके सभ खां वधीक कॉमन हूंदा आहिनि, जंहिंमें हिकिड़ो सभ खां वधीक जो कॉमन वजह आहे उहो एच पायलोरी इन्फेक्शन आहे। हिकिड़ो बैक्टीरिया आहे जेको असांजे मैदे में उहो इन्फेक्शन थो कराए, हुनजे अॻिते वञी करे उहो अल्सर थो करे पियो, उते ज़ख़्म थो ठाहे। ठीकु आहे, त हिकिड़ी मेन वजह जेका आहे उहा एच पायलोरी इन्फेक्शन आहे। ॿी मेन वजह जेके आम तौर ते असां वटि ॻोठनि में कंहिंखे बुख़ार थो थिए पियो या कंहिंखे दर्द जिस्म में किथे सूर थो थिए त इहो पोनिस्टान या ब्रूफिन जे नाले सां जेके गोरियूं थियूं अचनि सूर जूं, इहे गोरियूं जेके खाइनि था, इन्हनि जे करे ज़ख़्म थी सघनि था पिया। या वरी के हकीमी दवायूं खाईंदा आहिनि ॻोठनि में, इहो आम रवाज़ आहे। त ॻोठनि में जेके दवायूं खाइनि उन्हनि जे करे थी सघे थो पियो। ॿियो हिकिड़ो मिथ आहे, चवंदा आहिनि त जेको आम तौर ते मिसकंसेप्शन आहे त भई ख़ुराक घणी तरियल, घणा मिर्च ऐं घणियूं सणबियूं खाइण सां अल्सर थिए थो पियो। इहो अहिड़ो रिसर्च में प्रूफ न आहे थियो, पर चयो वेंदो आहे त इहे खाधा अल्सर त न, पर उन सिम्टम्स खे, माना जेके उनजी कैफ़ियत थिए थी पई उनखे उहो ख़राबु कंदी आहे अहिड़ा खाधा। पर मेन वजह उहो ई एच पायलोरी बैक्टीरियल इन्फेक्शन आहे, दवायूं आहिनि, या कोई जिस्म जी ॿी काई शदीद सख़्तु बीमारी हले थी पई जिस्म में, जीअं माण्हू हस्पताल में दाख़िल आहे ऐं उन अलालत जे करे बि ज़ख़्म छोटा छोटा नंढा नंढा ज़ख़्म थी सघनि था पिया। न डॉक्टर साहब, जेके असांजे मैदे में या स्टमक में जेके गैसिस या जेके एसिड्स रिलीज़ थींदा आहिनि उहे बि कोई ज़ख़्म ठाहींदा आहिनि? जीअं हाइड्रोक्लोरिक एसिड आहे। हा, हाइड्रोक्लोरिक असांजी बॉडी लाइ हिकिड़ो एसेंशियल कहिड़ा कहिड़ा एसिड हुते रिलीज़? हिकिड़ो ई एसिड हूंदो आहे, हाइड्रोक्लोरिक एसिड ई हूंदो आहे। नॉर्मल जेका मोस्टली जेका मेजर पोर्शन ऑफ एसिड इज़ हाइड्रोक्लोरिक एसिड, एंड इहो असांजे खाधे जे हज़म थियण में इंतिहाई अहमियत जो हामिल आहे। उन खां बग़ैर जेको आहे तव्हांजो खाधो हज़म कोन थो थी सघे। माना खाधे जा डिफरेंट, जीअं तव्हां डॉक्टर साहिबु तव्हां सम्झी सघो था त कार्बोहाइड्रेट, प्रोटीन्स, लिपिड्स, अहिड़ी तरीक़े सां एसिड बि जेको आहे न कुझु पोर्शन खे उहो डाइजेस्ट करण में हेल्प कंदो आहे। सभिनी खे न, जे आमतौर ते प्रोटीन्स खे डाइजेस्ट करण में हेल्प कंदो आहे। त हाइड्रोक्लोरिक एसिड ई हूंदो आहे। त उहो उन्हनि में जेकॾहिं कंहिंखे एच पायलोरी इन्फेक्शन आहे, तव्हांजो अलाह साईं असांजे मैदे में डिफेंस मैकेनिज़म बि ठाहिनि, त उहे डिफेंस मैकेनिज़म कीअं बि ख़राबु थियनि था, त पोइ वञी करे उहो अल्सर जेको आहे इहो एसिड तेज़ाब वञी करे ज़ख़्म कंदो आहे। न त आम तौर ते तेज़ाब त हर माण्हू खे आहे, उहो तेज़ाब, ऐं उहो ज़रूरी आहे।
उन खां बग़ैर तव्हांजी अक्सर करे माण्हू तव्हां वटि अची शिकायत कंदा डॉक्टर साहिब असांजे मैदे जी तेज़ाबी वधी वई आहे। हा उहो तेज़ाबी ॾिसो न उहा कैफ़ियत जंहिं महिल उनखे सिम्टम्स थियनि था पिया त ॿुधाइनि त तेज़ाबियत वधे कोन थी पर उहा हिकु बीमारी या त उन में मैदे में सोज़िश थी वई आहे या कोई ज़ख़म थी वियो आहे तॾहिं वधे, न त उहा तेज़ाबियत हर माण्हू खे ओतिरी ई आहे। ॿियूं अहिड़ियूं ख़ासि कुझु अहिड़ियूं बीमारियूं थींदियूं आहिनि जेके उन्हनि जो पाकिस्तान में इंसिडेंस काफ़ी घटि आहे, उन्हनि जो पाकिस्तान में उन्हनि बीमारियुनि जो थियणु काफ़ी घटि आहे जेके जंहिंमें एसिड एक्सेस में प्रोड्यूस थींदो आहे। आम तौर ते इहो एसिड प्रोड्यूसिंग जेके घणी बीमारियूं उहे असां वटि आहिनि ई कोन। नॉर्मल एसिड थींदी आहे पर कंहिंखे जेकॾहिं उहो मैदो अफेक्ट थी वियो आहे या ज़ख़म थी वियो आहे या सोज़िश थी वई आहे त उन्हनि में सिम्टम्स थींदा आहिनि। पर इहे जेको चवंदा आहिनि न त तेज़ाबियत वधी वई आहे, तेज़ाबियत वधण वारो कोई कंसेप्ट न आहे। मतिलबु इहा का उनखे ईअं अहसासु थी थो आहे त जलन पई थिए, सूर पियो थिए, पाणी पियो ठहे, जीअं तव्हांजो खटो पाणी थिए थो मुंहं में अचे थो त उनखे तेज़ाबियत सम्झंदा। हा उनखे तेज़ाब उहा एक्चुअली हूंदी तेज़ाबियत आहे, जीअं मुंहं में खटो पाणी अचणु त उहा हिकिड़ी मैदे सां ई रिलेटेड बीमारी आहे। डॉक्टर हाइड्रोक्लोरिक एसिड कहिड़नि सबबनि जे करे वधे थो, कहिड़नि सबबनि जे करे घटे थो, जेकॾहिं घटी वञे तॾहिं बि को नुक़सानु थी सघे थो? हा उहो तव्हांखे मां ॿुधायां थो पियो न त उहो ॾिसो जेकॾहिं नॉर्मल असांजे हर माण्हू खे उहो मां तव्हांखे डाइजेशन में असांखे हेल्प थी करे, जेकॾहिं असांजो उहो घटिजी थी वञे पई एसिड ठहे ई कोन थो पियो, हा बीमारियूं आहिनि इहे आम तौर ते 40 सालनि या 50 सालनि जी उमिरि खां पोइ वारी एज में थींदियूं आहिनि। उन में एट्रोफिक असां गैस्ट्राइटिस चवंदा आहियूं त उन में एसिड प्रोड्यूसिंग घटि थींदी आहे त पोइ तव्हांजी असांजी कुझु लहमियात जंहिंखे विटामिन्स चवंदा आहिनि उहे घटि एब्ज़ॉर्ब्स थींदियूं आहिनि। अहिड़े तरीक़े सां असांजी डाइजेशन बि ख़राबु थींदी आहे त पोइ उन्हनि खे माण्हू खे मेल न्यूट्रिशन डेवलप थी वेंदी आहे, माण्हू खाधो सही हज़म न थींदो आहे जेकॾहिं घटि तेज़ाब। अहिड़े तरीक़े सां कुझु अहिड़ियूं बीमारियूं आहिनि जंहिंमें तेज़ाब वधीक प्रोड्यूस थींदो आहे, जेके कुझु ट्यूमर स्टेज हूंदा आहिनि, जंहिंखे कैंसर वारी कंडीशन्स हूंदियूं आहिनि उन में उहो तेज़ाब वधीक सीक्रेट थींदो आहे। डॉक्टर साहिबु हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि हिन में अचे थी त जेकॾहिं हाइड्रोक्लोरिक एसिड कंहिंजो घटि थी वियो आहे, मतिलबु उन में घटि थो रिलीज़ थिए त छा उनखे वधाइण जा ॿिए के दवाऊं आहिनि या उनखे वधाए सघंदो त छा जेके अक्सर माण्हू ईंदा आहिनि तव्हां वटि पहिरियों त मूंखे बुख ई कान थी लॻे साईं, मूंखे मानी न थी वञे, मुंहिंजो पेट भरियो पिया, त छा उहो बुख हाइड्रोक्लोरिक एसिड जो सबबु आहे या ॿियो बि को सबबु थी सघे? ॾिसो जॾहिं बि बुख घटि थिए उनजो हज़ारूं वजूहात हूंदा आहिनि। उन में सिर्फ़ु इहो मैदे जी बीमारी ज़रूरु न आहे त मैदे जी ई बीमारी हुजे, ॿी का बीमारी बि थी सघे थी। सपोज़ कंहिंखे जेकॾहिं गुर्दे जो फेल्योर आहे त उन में बुख घटिजी लॻी सघिजे थी, जेकॾहिं कंहिं जिगर ते सोज़िश आहे उनजे करे बि जिगर जी बीमारी आहे उनजे करे बुख घटिजी लॻी सघे थी, या जिस्म में ॿी काई सीरियस बीमारी आहे त उन में बि थी सघे थो पियो बुख घटि लॻे, त तव्हांखे उन बुख घटि लॻण जी वजह खे ॻोल्हणु ज़रूरी आहे, ज़रूरी न आहे त सिर्फ़ु मैदे जे ई करे हुजे। अच्छा त मतिलबु हाइड्रोक्लोरिक जेकॾहिं घटि आहे त उनखे वधाए सघिजे थो? हाइड्रोक्लोरिक एसिड खे वधाए ॾिसो न घटि उहा कंडीशन काफ़ी लेट स्टेज में काफ़ी कम कंडीशन्स में थींदियूं आहिनि त उहो तव्हांखे वधाइण जी ज़रूरत न पवंदी आहे आमतौर ते। अच्छा अल्सर त मतिलबु हिकिड़ो मैदे जो ज़ख़म आहे, उहो के जेके बि तव्हां सबबु ॿुधाया उन्हनि जा सबबु, पर कीअं ख़बर पए त हीअ गैस्ट्राइटिस आहे माना मैदे जी सोज़िश आहे या अल्सर आहे या फूड पॉइज़न आहे, इन्हनि जी डिफरेंशियल डायग्नोज़ या इन्हनि जी साइन सिम्टम में कहिड़ा फ़र्क़ु आहिनि? ॾिसो जेकॾहिं असांजो जेको मैदे जो अल्सर जेको मथे से पेट में सूर थो अचे, माण्हू उन तकलीफ़ सां अचे थो पियो त हुन 2 डिफ्रेंशिएटिंग फीचर्स हूंदा आहिनि। हिकिड़ा असां माण्हुनि खां पुछंदा आहियूं त सूर जेको आहे तव्हांजो मानी खाइण खां वधे थो या घटे थो, जेकॾहिं मानी खाइण खां वधे थो पियो त पोइ असां सोचींदा आहियूं त हा इहो मैदे जो ज़ख़म आहे। जेकॾहिं अल्सर हूंदी ज़ख़म हूंदो त मानी खाइण सां वधंदो, ठीकु आहे। जेकॾहिं मैदे जो ज़ख़म हुजे उहो ज़ख़म जेको आहे न तव्हांजो नंढे आंटे जे पहिरें हिसे में बि थी सघे थो, जंहिंखे असां ड्यूडेनम चवंदा आहियूं, उते जेकॾहिं पोइ इहे डिफरेंशियल उहो ई मां तव्हांखे ॿुधायां थो, जेकॾहिं ड्यूडेनम में जेकॾहिं ज़ख़म हूंदो त पोइ जेकॾहिं उहो मानी खाइण खां उन ते उहो पेन घटिजी वेंदो। अच्छा घटिजी वेंदो, ठीकु आहे। माना हिकिड़ो सूर जेकॾहिं मानी खाइण सां वधे थो पियो त आम तौर ते चवंदा आहियूं इहो मैदे जो ज़ख़म आहे, जेकॾहिं इहो घटिजे थो पोइ सोचींदा आहियूं त इहो जेको आहे ड्यूडेनम जो आहे, माना नंढे आंडे जे पहिरें हिसे जो ज़ख़म आहे। या तव्हांजो जेकॾहिं ख़ाली पेट तव्हांखे सूर थो थिए पियो ऐं उहो मानी खाइण खां घटिजे थो त उहो असांजो ड्यूडेनम जो थींदो आहे, ऐं जेकॾहिं मानी खाइण खां वधे थो पोइ मैदे जो ज़ख़म आहे। ॿियो तव्हां सवाल पुछो त फूड पॉइज़निंग जा छा सिम्टम्स थींदा आहिनि? फूड पॉइज़निंग जा आमतौर ते इहे ई सिम्टम्स थींदा आहिनि, जीअं आम चवंदा आहिनि गैस्ट्रो थी वियो, आम माण्हू उनखे ईअं चवंदा आहिनि। त उहो फूड पॉइज़निंग जो मतिलबु इहो न आहे तव्हां कोई अहिड़ो कंटामिनेटेड खाधो जंहिं ते मक्खियूं वेठियूं हुजनि या साफ़ु सुथिरो न हुजे, सही तरीक़े सां धोतल न हुजे, उहो तव्हां खाधो उनजे फ़ौरन खाइण 6 कलाकनि में उहा फूड पॉइज़निंग 2 क़िस्मनि जी, हिकिड़ी इहा हूंदी आहे त उन में टॉक्सिन ऑलरेडी हुजनि, त विदिन 6 आवर्स माना 6 घंटनि जे विच में अंदरि ई तव्हांखे उल्टी ऐं दस्त शुरू थी वेंदा। या वरी जेकॾहिं उन में कोई इन्फेक्शन आहे, बैक्टीरिया ये वग़ैरह आहे त उहो तव्हांजे 24 कलाकनि या 48 कलाकनि खां पोइ तव्हांखे डायरिया बुखार, जंहिंखे आमतौर ते असांजे ॻोठनि में तव्हां वेंदो न त डिसेंट्री थींदी आहे ॾाढी, या टाइफॉइड फीवर थींदो आहे, त इहो खाइण पीअण सां थींदो आहे। पाणी गंदो हुजे तब थी सघे थो पॉसिबल आहे? पाणी गंदे पीअण सां तव्हांखे टाइफॉइड फीवर थी सघे थो, तव्हांखे डिसेंट्री थी सघे थी पई, तव्हांखे हेपेटाइटिस मतिलबु आम माण्हुनि खे हेपेटाइटिस थी सघे थो, ए या ई थी सघे थो पियो।
न जॾहिं पेन जेको आहे जेकर फूड पॉइज़न में जेको स्टमक जो पेन या अल्सर जो पेन तक़रीबन साॻियो हूंदो? न ॾिसो फूड पॉइज़निंग में सोज़िश थींदी आहे, ज़ख़म आमतौर ते घटि थींदा आहिनि। उन जो सूरु जेको हूंदो आहे न आमतौर ते माण्हू ईंदो वकड़ था पइनि पेट में, ॾाढो सूरु थिए थो पियो, जुलाब थी विया आहिनि। जेको अल्सर वारो उहो कंटिन्यूअस पेन हूंदो आहे। उल्टी करण सां पोइ इहो ठीकु थी वेंदो? उल्टी करण सां माण्हू खे आराम ईंदो आहे, कुझु माण्हुनि खे दस्त अचण सां आराम थी वेंदो आहे। त उन जो पेन डिफरेंट हूंदो आहे अल्सर जे पेन खां। अच्छा, जेको गैस्ट्राइटिस आहे या जेका सोज़िश आहे उन में अल्सर में को फ़र्क़ु आहे? ये बीमारी तो ॾिसो न ॿई हो अल्सर थोड़ी शदीद फॉर्म आहे ऐं गैस्ट्राइटिस हल्की सोज़िश आहे उहा त घटि शदीद फॉर्म आहे। त उन में सिम्टम्स आम तौर ते जेका कैफ़ियत हूंदी आहे जंहिं त उन में आम तौर ते उहा सेम ई हूंदी आहे। माण्हुनि खे सिम्टम्स उहे हूंदा आहिनि। हिते माण्हू खे तेज़ाबियत थींदी आहे, बुख कॾहिं घटि लॻंदी आहे, कॾहिं वधीक लॻंदी आहे, ऐं माण्हुनि खे कॾहिं कॾहिं उल्टी महसूसु थींदी आहे, या मानी खाईंदा चवंदा मुंहिंजो पेट भरिजी वियो आहे, मुंहिंजे पेट ते आफ़री अची वई आहे। त अहिड़े तरीक़े सां वज़न भारी महसूसु थियणु या थोरो खाईंदो पेट भरिजी वञणु, अहिड़े तरीक़े सां इहो गैस्ट्राइटिस भी थी सके? ये गैस्ट्राइटिस में भी थी सके तो मैदे ज़ख़म में भी थी सके। अच्छा डॉक्टर साहब, टेंशन परेशानी हर इंसान सां आहे, पोइ कहिड़ी लेवल ते हुजे, वॾो हुजे नंढो हुजे ग़रीब हुजे, हर क़िस्म जा टेंशन, घर जा टेंशन, पंहिंजा टेंशन, तालीम जा खोड़ सारा मसइला, कॾहिं को इम्तिहान फेल थी वियो, कॾहिं कंहिंखे नौकिरी न मिली, कॾहिं घर में लड़ायूं झगड़ा आहिनि, इहो दुनिया सॼी में आहे। छा टेंशन जे करे बि अल्सर थी सघे थी? इहो हिकिड़ी थ्योरी आहे त भई जेको आहे स्ट्रेस जे करे असांखे ज़ख़म थींदा आहिनि। इहो चयो वेंदो आहे त भई स्ट्रेस में तव्हां छाकाणि जॾहिं स्ट्रेस हूंदो आहे एसिड असांजे दिमाग़ कंट्रोल कंदो आहे। त जॾहिं असां एक्टिव हूंदा आहियूं या दिमाग़ असांजो काफ़ी एक्टिव हूंदो आहे त एसिड प्रोडक्शन थोड़ी वधंदी आहे, त माण्हू खे थोरा उहे सिम्टम्स फील थींदा आहिनि। पर रिसर्च में एॾो कोई प्रूव न थियो आहे, पर थियोरेटिकली असां माण्हुनि खे डॉक्टर जेके असांजा डॉक्टर स्टूडेंट्स या हूंदा आहिनि उन्हनि खे पढ़ायो वेंदो आहे त स्ट्रेस सां हिन जी एसोसिएशन आहे, त तेज़ाबियत वग़ैरह सां इहो थिए थो। न उन में छा के हार्मोन रिलीज़ थींदा आहिनि स्ट्रेस में, परेशानी में, या हाइड्रोक्लोरिक वधीक एसिड थींदो आहे, या बुख लॻणु घटिजी वेंदी आहे? ॿई शइ ॾिसो, स्ट्रेस पर से जा उनजा पंहिंजा सिम्टम्स हूंदा आहिनि। जेसिताईं तव्हांजो एसिड प्रोडक्शन आहे उहो हार्मोन जेका बि असांजे अलाह साईं जेका असांजे मैदे जो या जेको असांजे हाज़मे जो सिरिश्तो रखियो आहे उहो अलाह साईं ब्रेन मां ई कंट्रोल थींदो आहे। उन्हनि में हार्मोन्स हूंदा आहिनि खोड़ सारा जेके हिन सॼी रोल खे प्ले कंदा आहिनि। खाधे खे बुख लॻाइण खां हज़मे ताईं ऐं उनजी कैलोरीज़ खे कन्वर्ट करण ताईं इन में डिफरेंट क़िस्म जा हार्मोन्स हूंदा आहिनि। हार्मोन्स डेफिनेटली हूंदा आहिनि। त जॾहिं इहो एसिड आहे उहो असांजो ब्रेन कंट्रोल कंदो आहे, उहो सिग्नल्स ॾींदो आहे मैदे खे, हिकिड़ा एंडोक्राइन्स ऑर्गन्स हूंदा आहिनि उनखे सिग्नल ॾींदो आहे त तव्हां एसिड खे प्रोड्यूस कयो। हाणे उहो सिग्नल्स खणी वेंदड़ हिकिड़ो हार्मोन हूंदो आहे जंहिंखे असां गेस्ट्रिन चवंदा आहियूं, त उहो गेस्ट्रिन उन एसिड खे प्रोड्यूस कंदो आहे घणो। त जॾहिं माण्हू एक्टिव हूंदो आहे या अल्सर मतिलबु स्ट्रेस में हूंदो आहे त उहो उनजी सीक्रेशन वधी वेंदी आहे। अच्छा, तव्हां छा था सम्झो त जेका अल्सर आहे, जेको ज़ख़म आहे, उहो सिर्फ़ु ग़लति खाधनि खाइण सां थी सघे थो? मतिलबु ज़ख़म या उहो जेको बैक्टीरिया तव्हां ॿुधायो उहो ई ज़ख़म करे थो या स्ट्रेस करे थो? इन में थोरो हिकिड़ी ॻाल्हि मां ॿुधाईंदुसि, जीअं तव्हां गैस्ट्रोएंटरोलॉजिस्ट, जेके माण्हू वक़्त ते मानी नथा खाइनि, फ़र्ज़ु करे 2 बजे मानी खाइणी आहे, उन्हनि वरी उहा मानी मिस करे छॾी, वरी राति जो वञी खाधऊं, या कॾहिं नाश्तो सही न कयो, सिर्फ़ु चांहि पियल आहे, छा उन्हनि खे बि अल्सर थी सघनि था? मां ॿुधायां अल्सर जूं इहे सभई वजूहात आहिनि जेके तव्हां ॿुधायूं। एच पायलोरी इन्फेक्शन, स्ट्रेस, इम्प्रॉपर सही टाइम जेको खाधो तव्हां चयो उनजी अहिड़ी काई डायरेक्ट एसोसिएशन न आहे। ठीकु आहे, इन्वायरमेंटल फैक्टर्स आहिनि जंहिंमें स्मोकिंग बि अची वञे थी पई, कोई नशावर शयूं इस्तेमालु करे थो पियो या कंहिं दवायूं खाइनि थो पियो, उन्हनि जे करे थी सघे थो पियो। पर इहो ई आहे त जंहिंमें उहा माना उहा सलाहियत हूंदी आहे ऐं उन ई में जेकॾहिं इहे फैक्टर्स हूंदा इहे उनखे कंट्रीब्यूट कंदा। ठीकु आहे, पर से डायरेक्टली इहे अल्सर कोन था कराइनि। डायरेक्टली जेके प्रूव वेंदा आहिनि ड्रग्स आहिनि या एच पायलोरी आहिनि इहे कराइनि थियूं पयूं। खाधे या चांहि पीअण सां जीअं टाइम मिस करण सां ईअं कोई कोन थो थिए। माण्हू पंहिंजे वक़्त ते टाइम खाइणु खपे, उहो ज़रूरी आहे। पर उन सां छा हूंदा आहिनि त ॿियूं मैदे जूं ॿियूं माना आंडनि जूं बीमारियूं थी सघनि थियूं, जेके कंहिंखे रिफ्लक्स जा सिम्टम्स थियनि था पिया, मैदे में मथे खटो पाणी थो अचे पियो या सीने में जलन थिए थी पई, त पोइ असां हुनखे इहो ई चवंदा आहियूं त पंहिंजे टाइम ते मानी खायो ऐं मानी खाई करे 3 कलाक। कुझु पेशेंट डॉक्टर साहब तव्हां वटि ज़रूरु ईंदा हूंदा, तव्हां त माशाल्लाह असां बि ॾिसूं था, डॉक्टरनि खे इहा वधीक ख़बर आहे। पेशेंट आयो, मरीज़ आयो, तव्हांखे चइजे मुंहिंजे सीने ते ॾाढी जलन आहे, पाणी जेको माना जेको सो वात में खटो अचे थो ऐं उघरायूं क़िस्म जूं अचनि थियूं, का मूंखे शइ वणे कान थी, त इहे कहिड़ी कंडीशन में इहे साइन सिम्टम सिर्फ़ु अल्सर में हूंदियूं या ॿियनि में बि थी सघनि? हा, इहे ॿियनि में थी, जेके तव्हां ॿुधायो न साईं, अल्सर जो आमतौर ते मैदे जे पेट जे मथे हिसे में सूरु थींदो आहे। जेके सीने में जलन आहे, मुंहं में खटो पाणी अचणु आहे, इहा हिकिड़ी डिफरेंट बीमारी आहे जंहिंखे असां रिफ्लक्स जी बीमारी चवंदा आहियूं, अपनी पंहिंजी ज़बान में असां हुन चवंदा आहियूं गैस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिज़ीज़। इहो छो थींदो आहे? इहो इन ई करे, इहो इहे ई वजूहात आहिनि। जेकॾहिं कोई घणो चांहि जो इस्तेमालु थो करे पियो, घणी कार्बोनेटेड ड्रिंक्स थो पीए पियो या स्मोकिंग थो करे पियो, या कोई मोटापो वज़न आहे, या घणो ऑयली या चिकनी शयूं थो खाए पियो, या मानी खाई करे आराम राति जी मानी खाई त उन महिल सुम्ही पियो, त उन्हनि में इहो रिस्क घणा थियनि था, उन्हनि में इहो रिफ्लेक्स थिए थो पियो।
अच्छा इहो इन्हनि में थी सघे इन्हनि में इहो पर अक्सर इनखे जेके जेको मिसडाइग्नोसिस न कयो वेंदो आहे मिस डायग्नोसिस आम तौर ते माण्हू हा यस चई सघिजे थो त जेके कंहिं स्पेशलिस्ट वटि ईंदो या कंहिं इनखे अल्सर करे ट्रीट कयो हा अल्सर करे ॾिसो ट्रीटमेंट ॿिन्ही में ॻाल्हि ट्रीटमेंट ॿिन्ही जो साॻियो ई आहे असां पंहिंजी ज़बान में PPI प्रोटॉन पम्प इनहिबिटर थेरेपी चवंदा आहियूं त ट्रीटमेंट ॿिन्ही में इहो ई ॾिबो आहे पर उन सां गॾु थोरो लाइफ स्टाइल मॉडिफिकेशन चइबो आहे त जेका रिफ्लक्स जी जंहिंखे बीमारी हूंदी आहे जेको मैदे जी ज़ख़्म आहे उन में असां सिंपल उहो थेरेपी कंदा आहियूं ऐं उनखे कंफर्म करण लाइ एंडोस्कोपी ज़रूरी हूंदी आहे छाकाणि त ज़ख़्म जेको आहे न कॾहिं कॾहिं मां तव्हांखे चयुमि त कैंसर बि थी सघे थो त उन सही तरीक़े सां तशख़ीस ज़रूरु थियणु खपे डॉक्टर ओम प्रकाश तव्हां सां ॻाल्हाइण जो सिलसिलो जारी आहे वक़्तु थियो हिकिड़े नंढड़े नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढड़ो वक़्फ़ो तव्हां ॾिसंदा रहियो सिंध TV न्यूज़ वेलकम बैक नाज़रीन अचो त पंहिंजे ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर डॉक्टर ओम प्रकाश सां शुरू करियूं अॼु असां अल्सर या आंडे जे या मैदे जी बीमारियुनि बाबति ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं डॉक्टर साहब वक़्फ़े सां पहिरीं ॻाल्हि बि थी त तव्हां ॿुधायो त मुख़्तलिफ़ हुन जूं इन्वेस्टिगेशन बि थींदियूं आहिनि पर मैदे सां गॾु ॿियूं बि कहिड़ियूं शयूं आहिनि जीअं एसोफेगस आहे मुंहं खां वठी जॾहिं असां खाधो खाऊं था या पाणी पीऊं मुंहं खां वठी आख़िर ताईं त मैदे सां गॾु जेके ॿियूं शयूं आहिनि मुंहं खां वठी या हेठि पेट में या वॾो आंडो पोइ नंढो आंडे ताईं जिते वञी हाज़मो थिए थो त छा इन्हनि सभिनी जो इन अल्सर जे या पेट जी बीमारियुनि सां को रिलेशन आहे हिते बि के बीमारियूं थींदियूं आहिनि हा हिते ॾिसो अल्सर हिकिड़ो लिमिटेड पार्ट हुयो जेको मैदे सां थिए थो पियो अल्सर मुंहं खां ज़ख़्म त किथे बि थी सघे थो ज़ख़्म किथे बि थी सघे थो पियो अंग्रेज़ी वर्ड आहे सिर्फ़ु अल्सर त मुंहं खां वठी पाखाने जे आख़िरी माना पाखाने जी जॻह ताईं हर हिसे जूं बीमारियूं आहिनि ऐं अलाह साईं जेको असां हाज़मे जो सिरिश्तो ठाहियो आहे मुंहं खां वठी पाखाने जे रास्ते ताईं डिफरेंट हिसा ठाहिया आहिनि हर माना डिफरेंट कंपार्टमेंट मां खणी चइजे मुंहं जो कंपार्टमेंट आहे पोइ खाधे जी नाली आहे पोइ मैदो आहे पोइ नंढो आंडो आहे नंढे आंडे जा 3 डिफरेंट हिसा आहिनि पोइ वॾो आंडो आहे वरी वॾे आंडे जा 4-5 हिसा आहिनि ऐं वरी आख़िरी में रेक्टम ऐं पोइ एनल कैनाल आहे माना इन सॼे प्रोसेस मां खाधे खे गुज़रणो थो पए ऐं इन हर हिसे जी पंहिंजी इंपॉर्टेंस आहे अहमियत आहे ऐं हर हिसे जी हर जॻह ते डिफरेंट क़िस्म जी बीमारियूं बि थी सघनि थियूं पियूं त अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं असां मुंहं खां स्टार्ट था कयूं त मुंहं में आम तौर ते तव्हां ॾिठो न त ज़ख़्म थी विया आहिनि छाला थी विया आहिनि आम तौर ते यंग माण्हू ईंदा आहिनि यंग छोकिरा ऐं छोकिरियूं अचे थी पई त मुंहं में छाला थी था वञनि बार बार थियनि था पिया इहो सभ खां वधीक कॉमन हिसो आहे ॿियूं जेके ॾंदनि जूं बीमारियूं आहिनि उनखे डेंटल ॾिसंदा आहिनि जेका एप्थस अल्सर्स आहिनि जेके आम तौर ते स्ट्रेस जे वक़्त में ॾाढियूं थींदियूं आहिनि स्ट्रेस सां एसोसिएशन ॾाढी आहे ॿियूं यंग जेके यंग औरतूं हूंदियूं आहिनि जंहिं महिल पंहिंजी जवानी खे टच कनि थियूं पियूं या नौजवानी खे टच थी कनि त हार्मोनल चेंजिस थियूं अचनि औरत में ॾाढियूं त उन वक़्तु इहे अल्सर्स ॾाढा थियनि था पिया बार बार इन में माण्हू परेशान ॾाढा कंदा नी पर इहो एॾी काई ख़तरनाक बीमारी न आहे इनखे आराम सां ट्रीट करे सघिजे थो उन खां पोइ असां जेकॾहिं असां जी इन जूं आम तौर ते जेका बीमारी जीअं तव्हां ॿुधायो न अगरि चयूं पिया त सीने में जलन त इहो रिफ्लक्स आहे इहो बि इन जो हिसो ई आहे इन जो हिसो आहे त रिफ्लक्स जेको गैस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिज़ीज़ असां चइजे त इन इहा आहे की असांजे खाने जी नाली जी इहा बीमारी आहे जंहिंमें इहो थींदो आहे त मैदे जो तेज़ाब मथे अचे थो पियो या मैदे जो खाधो मथे थो अचे पियो उहो असां इसोफेगस में ज़ख़्म थो कराए सघे पियो हिकिड़ी त इहा बीमारी आहे ॿी आम तौर ते बीमारी जेका इसोफेगस जी थी सघे थी पई जेके आम तौर ते ओल्ड एज में थियनि थियूं पियूं त माण्हू दवायूं खाई करे सुम्ही था पाइनि या दवाउनि जे करे उन में ज़ख़्म थियनि था पिया उहे साॻी दवाउनि जे करे अल्सर थी सघनि था पिया ॿी टी कॉमन इहा हूंदी आहे कॾहिं कॾहिं माण्हू चिकन जी बूटी खाधी या काई खाधी उहो फासी थो पए या नंढा ॿार जेके हूंदा आहिनि कोइन वग़ैरह खाईंदा आहिनि त उन खाधे जी नाली में फासी था पाइनि ऐं ॿियूं जेके ओल्ड एज में थींदा आहिनि त खाधे ट्यूब जा कैंसर थी सघनि था जेके ट्यूमर थी सघनि था पिया जंहिंखे असां ॿिनि क़िस्मनि जा आम तौर ते कैंसर थींदा आहिनि हिकिड़ा स्क्वामस सेल कार्सिनोमा जेके असांजे फुट पाइप जा पंहिंजा थींदा आहिनि ॿिया वरी एडिनो कार्सिनोमा थींदा जेके अलाए शुक्र आहे पाकिस्तान में उनजो इंसिडेंस काफ़ी घटि हद ताईं बल्कि न जे बराबरि आहिनि आम तौर ते उहे वेस्टर्न मुल्कनि में थींदा आहिनि असां वटि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु स्क्वामस सेल कार्सिनोमा जेको असांजे बेल्ट में हिकिड़ी तव्हां आम शिकायत हूंदी मरीज़ ईंदो त असां जॾहिं खाधो खाई सुम्हूं था त खाधो मां वापसि हिते गले ताईं अची थो सघे छा एसोफेगस ऐं स्टमक जो जेको न इहो छो लूज़ थींदो आहे इहो वापसि छो ईंदो आहे हिते बि का बीमारी थींदी आहे हिते ॾिसो उहो मां तव्हांखे चयुमि न त हिन में इसोफेगस जी ॿी हिकिड़ी बीमारी थींदी आहे जंहिंखे असां एक्लेज़िया चवंदा आहियूं जंहिंजो जेको गेट आहे मैदे ऐं हुनजे विच में जो टाइट खुलंदो न आहे सही तरीक़े सां त उहो उन में इहा बि हिकिड़ी बीमारी आहे जंहिंमें आम तौर ते माण्हू जेको खानो खाईंदो आहे हेठि मुश्किल सां लहंदो आहे उन में ई रहंदो पोइ वापसि वरी विगड़जी टटकंदो त इहो ई आहे न साईं सिर्फ़ु मुंहं में पाणी अचण जी खोड़ सारी वजूह थी सघे थो वापसि खाधो अचण पोइ त हुनखे प्रॉपरली इन्वेस्टिगेट करणु ज़रूरी आहे जॾहिं बि इहे सिम्पटम्स आहिनि त प्रॉपरली कंहिं फिज़िशियन खे ज़रूरु ॾेखारियो या कंहिं गैस्ट्रोएंटरोलॉजिस्ट खे ॾेखारियो ताकी हुनखे इन्वेस्टिगेट कयो उन जी वजह ॾिसे ज़रूरी न आहे त सिंपल अल्सर जे करे माण्हू हर दफ़े ट्रीट करे
ठीकु आहे ऐं त उन जे करे जेको इहो वापसि न अचो आम तौर ते इहो गेट लूज़ थी थो वञे जंहिंजे करे रिफ्लक्स थिए थो सभ खां वधीक कॉमन वजह इहा आहे त माण्हू असां इन करे ई चवंदा आहियूं त मानी खाई करे घटि में घटि 2 खां 3 कलाक माण्हू सुम्हे न या पूरो पेट भरे खानो न खाए थोरो पोर्शन थोरो ख़ाली रखे अच्छा जेकॾहिं फौरन मानी खाए सुम्हे त इहो पोइ इहे सिम्टम्स उन्हनि में वधीक थींदा आहिनि उन्हनि में बार बार थींदा आहिनि इहे सिम्टम्स अच्छा ये बार-बार थी हाँ तो अहिड़ी तरीक़े सां जे मैदे जी मां अगरि तव्हांखे बीमारी ॿुधायूं अहिड़ी तरीक़े सां आंडनि जी बि बीमारी थींदी हिकिड़ो त फूड पॉइज़निंग जंहिंमें आंडनि में सोज़िश या आंडनि जो इन्फेक्शन थींदो आहे टाइफाइड फीवर आहे उहो बि नंढनि आंडनि में इन्फेक्शन कराईंदो जीअं तव्हां इंटीरियर सिंध में वेंदो त इहो इन्फेक्शन असां वटि काफ़ी कॉमन आहे टाइफाइड जो फीवर या डिसेंट्री ऐं उन खां अलावा ॿियूं बीमारी खोड़ थींदियूं आहिनि आंड में जेके दाइमी आंडनि जी सोज़िश आहिनि जंहिंखे असां इन्फ्लेमेटरी बावल डिज़ीज़ उन जी ॿ क़िस्म थींदा आहिनि हिकिड़ी अल्सरेटिव कोलाइटिस ॿी क्रॉन्स डिज़ीज़ अल्सरेटिव कोलाइटिस सिर्फ़ु वॾे आंडे खे अफेक्ट कंदो आहे क्रॉन्स डिज़ीज़ जेको मुंहुं खां वठी पाखाने जे आख़िरी हिसे ताईं कंहिं बि हिसे खे अफेक्ट करे सघे थो अच्छा क्रॉन्स में छा थींदो आहे को ट्यूमर ठहंदो आहे को ज़ख़म ठहंदो आहे को फाइबर ठहंदो आहे छा ठहंदो आहे टई शयूं थींदियूं आहिनि उन में ज़ख़म बि आम तौर ते इन्हनि में ज़ख़्मूं थींदा आहिनि जेकॾहिं इहा बीमारी घणे अरसे ताईं रहे त उन में कैंसर बि ट्रांसफॉर्म थी वेंदो आहे ऐं फाइब्रोसिस बि थी वेंदो आहे इन करे उहे स्ट्रक्चर ठही वेंदा आहिनि छाकाणि त इन जेके आंडे जी बीमारी मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते उहे अफेक्ट थी वेंदियूं आहिनि उहा सोज़िश हमेशह उन आंडनि खे खाईंदी रहंदी आहे त उहो फाइब्रोसिस थींदा आहिनि ऐं स्ट्रक्चर थींदा आहिनि ऐं उन बीमारी में वरी हिकु आंडो ॿिए आंडे सां पाण में मिली बि वेंदा आहिनि जंहिंखे असां चवंदा आहियूं फिस्टुला त उहो फिस्टुलस कम्युनिकेशन बि थी वेंदा आहिनि ऐं उन में डिफरेंट उहो फिस्टुला कॾहिं कॾहिं गुर्दे में बि खुले थो कॾहिं कॾहिं पेशाब जी नाली में बि खुले थो पियो कॾहिं कॾहिं स्किन में बि खुले थो पियो अलाए शुक्र आहे उहा बीमारी असां पाकिस्तान में घटि आहे उन जे मुक़ाबले में टीबी वधीक आहे आंडनि जी असां वटि जहिड़े तरीक़े सां फिफड़नि जी टीबी थिए थी पई त अहिड़े तरीक़े सां आंडनि जी टीबी असां ॾिसूं था पिया ऐं टीबी में इहो हूंदो आहे त आम तौर ते उहा नंढे आंडे जे आख़िरी हिसे खे अफेक्ट कंदी आहे अच्छा क्रॉन्स डिज़ीज़ में छा जेको वॾो आंडो या नंढो आंडो उन में सुराख ठही वेंदा आहिनि उहे तव्हांखे चयो न फिस्टुला थींदा सुराख थींदा आहिनि उहे हिक ॿिए खे आंडा पाण छा को उन में छा जे करे थींदा आहिनि को वायरस आहे को बैक्टीरिया आहे इहे सड़ंदा छो आहिनि सुराख छो थींदा आहिनि कहिड़ो सबबु आहे को केमिकल आहे को एसिड आहे जेको वञी उनखे सुराख कंदो आहे आंडे खे न ईअं न असांजी बॉडी में जीअं हिकिड़े को ते मुदाफ़ियत हूंदी आहे जंहिंखे असां इम्यूनिटी चवंदा आहियूं त इहे इन ई तरीक़े सां हिकिड़ी इन में हिकिड़ी परमानेंट इन्फ्लेमेशन शुरू थींदी आहे हिकिड़े क़िस्म जी इम्यूनिटी हूंदी आहे जेका असांजी बॉडी जे ख़िलाफ़ु ई कमु कंदी आहे जेकॾहिं एंटीजन्स हूंदा आहिनि में खोड़ सारी थ्योरियूं आहिनि त उन में हिकिड़ी एंटीजेनिक थ्योरी आहे ॿी बैक्टीरियल थ्योरी आहे वायरल थ्योरी आहे डिफरेंट थ्योरीज़ आहिनि वेल प्रूवन थ्योरी काई बि न आहे पर हुन में असांजी पंहिंजी इम्यूनिटी जेका आहे उहा कंटिन्यूअस हुन में इन्फ्लेमेशन हलंदी पवंदी जॾहिं हिकिड़ी कंटिन्यूअस इन्फ्लेमेशन हलंदी पवंदी त उन में उहा रिपेयर मैकेनिज़म बि ख़राबु थी वेंदी आहे त फौरन मरीज़ खे ख़बर पइजी वेंदी त मूंखे इहो शुरू थी वई आहे इहो ॾिसो न हुन में मरीज़ आम तौर ते इहे आम तौर ते हुनजो चवंदा भई मूंखे दस्त था हलनि पिया मुसलसल दस्त हलनि जंहिंखे सालनि खां हलनि जंहिंजो वज़न कोन वधे जंहिंखे कॾहिं ब्लड थो अचे पियो पाखाने में या कॾहिं हुनखे बुखार थो रहे मुस्तक़िल मरीज़ खे फौरन इन इन्फ्लेमेशन जी ख़बर पए जी इलाज कराए त बहितर थी सघे उहो ई त मां तव्हांखे चयुमि फौरन त माण्हू ख़बर पवंदी आम तौर ते मिसडायग्नोसिस घणी अच्छा मिसडायग्नोसिस अच्छा दादा हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे त वॾे आंडे में या नंढे आंडे में विटामिन B12 जो वॾो हिकिड़ो रोल आहे या जेके ॿिया फैक्टर आहिनि मुख़्तलिफ़ जेके 14 ताईं जेके मुख़्तलिफ़ फैक्टर बि हुते कमु था कनि या मिनरल्स आहिनि या मैग्नीशियम आहे या पोटेशियम आहे छा इन्हनि जी घटिताई बि अल्सर या मादे जूं बीमारियूं पैदा कनि थियूं हाँ मैदे जी बीमारी तव्हांजी जंहिंमें एसिड घटि प्रोड्यूस थिए थो त उनजे करे विटामिन B12 जी एब्जॉर्प्शन घटि थींदी आहे विटामिन B12 जंहिंजे करे असांखे खून जी कमी थींदी आहे त इहा हिकिड़ी थी सघे थी अहिड़े तरीक़े सां असां ॾिसो न हर शइ असां जेका खाऊं पीऊं था पिया उहा मैदे आंडनि मां ई एब्जॉर्ब थिए थी पई त जेके इन्हनि जी बीमारियुनि जी माण्हुनि जो इंटेक घटिजी रहंदो घटिबो त उहे डेफिनेटली अॼु तव्हां माशाल्लाह गैस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आहियो सॼी ॻाल्हि था करियो पर हिकिड़ी कॉमन शइ बि असां वटि अचे थी जीअं तव्हांजो मैदे में सूरु थियणु उल्टी थियणु जुलाब थियणु त कब्ज़ी जो थियणु या जंहिंखे असां जेको चऊं कब्ज़ी थिए थी कॉन्स्टिपेशन थिए थी छा इन जा बि को ख़ासि सबबु आहे हा त इहो ॾाढो ज़बरदस्त सवाल तव्हां पुछियो छाकाणि त असां हद खां माना 50% खां वधीक मरीज़ इन ई माण्हुनि खे माण्हू त जंहिं माण्हू खां वेंदो न त हिकिड़े कब्ज़े जे बारे में ॾाढा मिसकंसेप्शन असांजी पॉपुलेशन में जेको कंसेप्शन ख़तमु थियणु खपे असां मेडिकली असां कब्ज़ी खे तॾहिं चवंदा आहियूं जॾहिं या त हफ़्ते में 2 दफ़ा खां घटि दफ़ा पाखानो अचे या ॾींहं में माना हफ़्ते में 2 दफ़ा खां घटि पाखानो अचे तॾहिं असां हुनखे चवंदा आहियूं कब्ज़ी आम तौर ते माण्हू छा चवंदा आहिनि त जेको मूंखे सख़्तु पाखानो आयो मूंखे सही फील इहे मिसकंसेप्शन ॾाढा आहिनि मुंहिंजी हवा ख़ारिज कोन थी उहा एक्चुअली कब्ज़ी हूंदी न आहे असां हिकिड़ा मिसकंसेप्शन दिमाग़ में वेठल आहिनि त भई जेको आहे मूंखे त कंहिंखे सख़्तु पाखानो अचे ऐं डेली माना डेली न आहे जेकॾहिं मेडिकली डेफिनेशन ते वेंदो त सख़्तु पाखानो हफ़्ते में 2 दफ़ा खां घटि अचे
तॾहिं उनखे पर कब्ज़ जेकॾहिं डेली उनखे सख़्तु पखानो अचे थो त उहो छा आहे? उहो ॾिसो उहो नॉर्मल हैबिट आहे उनखे इहो चई सघे थो हार्ड स्लो पास थो पर मां उनखे कब्ज़ी न चवंदो आहियां मेडिकल न जेकॾहिं कब्ज़ी न चवंदो छा को पाणी जी घटिताई आहे का केमिकल आहे का बीमारी आहे या उहो कब्ज़ ॾे वञी रहियो आहे? हा कब्ज़ न ॾिसो न उन कब्ज़ जी वजह खोड़ नहीं सभ खां वॾी वजह इहा आहे त असां पंहिंजी खाइण पीअण में जेको आहे फाइबर इंटेक घटि था रखूं पाणी जो इस्तेमालु घटि था कयूं असां पाणी जो इस्तेमालु वधीक कयूं फाइबर इंटेक माना जेकॾहिं सब्जियुनि जो इस्तेमालु घणो कयूं पाणीअ शयूं घणी वापरायूं ऐं अण छड़ियो अटो खायूं अटो वठूं उन्हनि में जेको आहे न कब्ज़ी घटि थींदी आहे सब्जियुनि जो इस्तेमालु घणो रखो ऐं फिज़िकल एक्टिविटी माण्हू अॼुकल्ह जेको आहे न फिज़िकल एक्टिविटी माण्हू घुमणु फिरणु घटिजी वियो आहे माण्हू जो ऑफिस खां घर खां ऑफिस गाॾी में ऐं घुमणु फिरणु घटि आहे जेतिरो पंहिंजी एक्सरसाइज़ कयो ऐं अॼुकल्ह जेतिरी फिज़िकल एक्टिविटी घटिजे थी उहो प्रॉब्लम वधे थो पियो। अच्छा जेकॾहिं कंहिंखे कब्ज़ आहे त उनखे कहिड़ियूं तकलीफ़ूं हूंदियूं कहिड़ियूं साइन सिम्टम ज़ाहिर थींदियूं? हा छा बुख न लॻंदी छा अल्सर थींदी छा पेट में सूर हूंदो छा जिगर ख़राबु हूंदो छा उनखे ब्लड प्रेशर हूंदो? छो त कब्ज़ वारनि जे लाइ चवंदा आहिनि त जेकॾहिं कंहिंखे कब्ज़ आहे त सभई मर्ज़ उनखे हा इहो बि हिकिड़ो कंसेप्ट आहे इहो कंसेप्ट आहे पर ॾिसो कब्ज़ी डिपेंड थी करे त तव्हांखे उहो मरीज़ कहिड़ी उमिरि में आहे हिकिड़ो माण्हू अचे थो पियो 60 साल जी उमिरि में उहो चए थो मूंखे कब्ज़ी जेका आहे न कुल 3-4 महीननि खां शुरू थी वई आहे उहा कब्ज़ी जेका आहे असां उनखे वधीक इम्पोर्टेंस ॾींदा आहियूं ठीकु आहे छाकाणि त कंहिंखे बि जेकॾहिं नई कब्ज़ी शुरू थिए थी पई त उहा हमेशह सही तरीक़े सां उनजी इन्वेस्टिगेशन थियणु खपे छाकाणि त ओल्ड एज माना 50 या 40 सालनि खां मथे उमिरि वारे में जेकॾहिं कब्ज़ी थिए थी पई त सभ खां वॾी इहा वजह न थी सघे त कैंसर न हुजे आंडनि जो ठीकु आहे त उनखे रूल आउट करणु ज़रूरी आहे ॿियूं हूंदियूं कंहिंखे जेकॾहिं कोई चए थो मूंखे 5, 6, 10, 15, 20 सालनि खां हले थी पई त पोइ कोई मसइलो न आहे माना उहो पुराणी हले थी पई कब्ज़ी जेकॾहिं नई कब्ज़ी आहे हुन सां गॾु वज़न घटि थिए थो पियो ऐं पाखाने में कॾहिं खून थो अचे पियो त उनजी प्रॉपरली उनखे इन्वेस्टिगेशन करणु असां उनखे पंहिंजी मेडिकल ज़बान में चवंदा आहियूं अलार्म फीचर माना अलार्म घंटी वॼाइण वारा फीचर्स जंहिंखे प्रॉपरली ॾिठो वञे जंहिंमें बुखार जो अचणु या वज़न जो घटि थियणु या पाखाने में खून अचणु या रिसेंट चेंज थियणु माना रिसेंट चेंज थियणु पाखाने मां सम्झी वियुसि माना उनखे फौरन डॉक्टर ॾे वञे उन इन्वेस्टिगेशन थिए उनजो पर छा कब्ज़ी जो इलाजु आहे बिल्कुलु थी सघे कब्ज़ी उहो डिपेंड थो करे त कंहिं वजह जे करे आमतौर ते इहे जेके आहिनि न फंक्शनल कॉज़िस हूंदा आहिनि जंहिंजी आराम सां थी सघे थो पियो उन में इलाज मां तव्हांखे ॿुधायो न त हिकिड़ी सिंपल तव्हां हुनखे पहिरियों एजुकेशन असां कंदा आहियूं त भई तव्हां पंहिंजी फिज़िकल एक्टिविटी कयो वधारे वर्जिश कयो एक्सरसाइज़ कयो पाणी जो इस्तेमालु घणो कयो ऐं फाइबर इंटेक वधाए छॾियो सब्जियुनि जो सलाद जो खाइण पीअण में इन जो इस्तेमालु वधाए छॾियो त उन सां बि रिलीफ मिले थो पियो उन खां पोइ स्पगोल जो छिलको चवंदा आहियूं त पाणी में कलाक ॾेढ पिसाए रखो ऐं पोइ उनखे खाओ त तव्हांखे उहो हेल्प कंदो ऐं इन खां अलावा कुझु दवायूं आहिनि दवायूं बि ख़तमु करे सघनि थियूं पियूं दवायूं डिपेंड थो करे मां उहा ई ॻाल्हि चयमि डॉक्टर साहब जेकॾहिं कंहिंजे को बि का बीमारी कान्हे को बि उनखे तकलीफ़ न आहे पोइ बि उनखे कब्ज़ी छा अहिड़ो बि थी सघे थो? हा उनखे असां फंक्शनल कॉन्स्टिपेशन चवंदा आहियूं त छाकाणि त मां तव्हांखे चयो न कब्ज़ी जी वजह ॾिसणु ज़रूरी आहे त कहिड़ी वजह ते कब्ज़ी जा खोड़ क़िस्म थींदा आहिनि हिकिड़ो इहो हूंदा आहिनि जंहिंमें आंडनि जी मूवमेंट ई स्लो आहे त पोइ उन में उहा दवाई ॾिबी आहे त जंहिंमें असां उनखे आंड जी मूवमेंट स्लो थी सघे थी हा आंड जी मूवमेंट स्लो आहे पोइ असां हुन मूवमेंट खे वधाइण जी दवाई ॾेई सघिजे थी पई ठीकु आहे ॿियूं अहिड़ी कब्ज़ी हूंदी आहिनि जंहिंमें मूवमेंट स्लो न हूंदी आहे पर कब्ज़ी फील कंदा आहिनि पोइ उन में असांखे वरी दवाई मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं ॾियणियूं पवंदियूं आहिनि अच्छा मतिलबु इहो बि डॉक्टर ते डिपेंड थो करे डॉक्टर ते पेशेंट जे सिम्टम्स ते डिपेंड थो करे पेशेंट जी एज ते डिपेंड थो माना कॉन्स्टिपेशन चवणु आसानु आहे पर हुनखे इन्वेस्टिगेट करणु प्रॉपरली सही तरीक़े सां हुनखे डायग्नोस करणु पोइ इलाजु करणु इहो ज़रूरी आहे अच्छा दादा जीअं त ज़िक्र हलियो पियो त भई आंडे जूं बीमारियूं मुंहं खां वठी एसोफेगस आहे स्टमक आहे पोइ वॾो आंडो आहे नंढो आंडो सभु जेके बि आहिनि पर उते ॿिया बि स्ट्रक्चर्स आहिनि जीअं गॉल ब्लेडर आहे स्प्लीन आहे हेॾां लिवर आहे बाइल डक्ट आहे उतां सॉल्ट अचे थो छा इन्हनि जे करे इहे जेके आहिनि इन्हनि में बि जेकॾहिं का तकलीफ़ आहे का बीमारी आहे त असांखे अल्सर या मैदे जी ख़राबी थी सघे थी? ॾिसो इन्हनि सां मैदे ज़ख़्म में न पर हिन में असांजी डाइजेशन जेको असां खाधो हज़म था कयूं इहो ख़राबु थी सघे थो पोइ हुनजे करे असांखे असांजी मेल एब्ज़ॉर्प्शन असां पंहिंजी ज़बान में चवंदा आहियूं त बद हाज़मो थी वेंदो आहे मतिलबु माना तव्हांजी हाज़मो ई न थींदो तव्हांखे कमज़ोरी महसूसु थींदी आहे वज़न घटिजी वेंदो त जीअं तव्हां असां जेका बि मानी खाईंदो आहे जेको बि कुझु खाईंदो तव्हां हज़म कोन थींदो ठीकु आहे असां जेको कुझु जीअं तव्हांखे मां शुरू में बि चयो त असांखे खाधे खाइण लाइ अलाह साईं खोड़ सारा हार्मोन ऐं बॉडी जी सीक्रेशन्स रखियूं आहिनि जूसिस रखिया आहिनि त जीअं अहिड़े तरीक़े सां जिगर ऐं लबलबो जंहिंखे पेंक्रियास त इन जो जूसिस जेके आहिनि असांजे डाइजेशन लाइ वध खां वधीक असेंशियल उन खां बग़ैर लाइफ पॉसिबल ई न आहे माण्हू उहे जॾहिं ईंदा त उहे असांखे खाधे खे सही तरीक़े सां उनखे हज़म कंदा पर जेकॾहिं उन्हनि में ख़राबी हुजे त उहो बि थी सघे उन करे जेको बदहाज़मी थी मतिलबु तव्हां खाधो हज़म कोन थींदो उनखे मेल एब्ज़ॉर्प्शन थींदी या मेल न्यूट्रिशन थी वेंदी त इन्हनि जो बि हिकिड़ो अहम रोल आहे डॉक्टर साहब तव्हां सां ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे वक़्तु थियो हिकिड़े नंढे वक़्फ़े जो नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढो वक़्फ़ो
वेलकम बैक नाज़रीन। अचे तो पंहिंजे महिमान डॉक्टर ओम प्रकाश सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयूं। डॉक्टर साहब वक़्फ़े सां पहिरीं तव्हां ॻाल्हि पई कई त जीअं मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि सभु चवंदा आहिनि, पर हाणे हिकिड़ी ॿी ख़ासि ॻाल्हि थिए थी, छा अल्सर जे करे या मैदे जी बीमारियुनि जे करे या जिगर जी बीमारियुनि जे करे कॾहिं कॾहिं अखियूं जेके आहिनि उहे पीलियूं थी वेंदियूं आहिनि या फिकियूं थी वेंदियूं आहिनि, पर जेकॾहिं तव्हां हुनजी इन्वेस्टिगेशन करायो त कुझु बि न आहे, छा इन जो बि को अल्सर सां या मैदे जी बीमारी या लबलबे या जिगर जी बीमारी सां को तालुक़ आहे? इन्वेस्टिगेशन में कुझु बि नथो अचे, ईअं बि थी सघे थो? ईअं थी सघे थो, अखियूं जीअं उहो ॾिसणो पवंदो त जेके इन्वेस्टिगेशन थींदा आहे उहो प्रॉपर थी वयूं या न थी वयूं। पहिरीं ॻाल्हि त उहा अखियुनि पीले थियण जो सभ खां वॾो वजह इहो हूंदो आहे त जिगर जी सोज़िश आहे, जंहिंखे असां जॉन्डिस या कामण जंहिंखे चइजे आम ज़बान में, त उहो डिफरेंट क़िस्म जा। जेकॾहिं उहो चए थो, जेकॾहिं तव्हां चयो त भई इन्वेस्टिगेशन सॼी नॉर्मल नी, त पोइ हिकिड़ी जिगर जी बीमारी थींदी आहे जंहिंखे असां पंहिंजी ज़बान में गिलबर्ट सिंड्रोम चवंदा आहियूं। त उन में असां अखियूं कॾहिं कॾहिं वक़्ती पीलियूं थी वेंदियूं आहिनि, वरी ठीकु थी वेंदियूं आहिनि। त उहो आम तौर ते उहा पैदाइशी हिकिड़ी बीमारी आहे, हिकिड़ी बेज़रर बीमारी आहे, उन में को परेशानी जी ज़रूरत न आहे, पर उनखे पहिरियां इन्वेस्टिगेशन करणु ज़रूरी आहे, उन खां पोइ चई सघे थो गिलबर्ट सिंड्रोम आहे। थी सघे थो ईअं, पर अंडे जी बीमारी जे करे अहिड़ो कोई तालुक़ु न आहे, अहिड़ो तालुक़ु न आहे, मतिलबु इन जो जिगर सां तालुक़ु आहे। हा, उन जेको तव्हां चयो न, ईअं मां कोन थो चई सघां त जिगर कॾहिं कॾहिं मैदे जी या इन्हनि जी कोई बीमारी थींदी जंहिंजे करे जिगर इफेक्ट थी सघे थो, या कैंसर या ख़ुदा न ख़ास्ता उहो काफ़ी सीरियस कंडीशन में हूंदा माण्हू ख़बर पइजी वेंदी आहे, त उन में बि ज़ाहिर थी सघे, उन में बि जॉन्डिस थी सघे थो पियो। जेकॾहिं जिगर मां ट्यूमर आहे उहो ओॾे फैलिजी वियो आहे, उनजे करे तव्हांजी पिते जी नाली ब्लॉक थी वई आहे, त उन में बि थी सघे थो पियो। अच्छा डॉक्टर साहब, कहिड़ियूं इन्वेस्टिगेशन कंदासीं जेकॾहिं एज़ोफेगस जी बीमारी आहे या मैदे जी ख़ासि तौर ते अल्सर आहे या गैस्ट्राइटिस आहे या जेको सोज़िश आहे वॾे आंटे में नंढे में, त हिन में कहिड़ियूं तव्हां इन्वेस्टिगेशन कीअं कंदो? डायग्नोज़ छा आहे? सिर्फ़ु तव्हां क्लिनिकल डायग्नोज़ कंदो या ख़ासि इन्वेस्टिगेशन करे प्रॉपर जिते डिज़ीज़ आहे उनजो इलाजु कंदो? हा, ॾिसो उहो डिपेंड थो करे त कहिड़े एज ग्रुप में आहे। आम तौर ते ॾिसो आइडियली जेकॾहिं आइडियल वर्ड में तव्हां वेठा, आइडियल तव्हां सोचो वञे त हर इन्वेस्टिगेशन थियणु ज़रूरी आहे। जेकॾहिं असां हिकिड़ी बेसलाइन इन्वेस्टिगेशन जंहिंमें असां हीमोग्लोबिन चेक कंदा आहियूं या प्रोथ्रोम्बिन टाइम चेक कंदा आहियूं, पर जेकॾहिं मैदे ऐं अंडनि जी जेके बीमारी हुन लाइ एंडोस्कोपिक प्रोसीजर्स मस्त हूंदा आहिनि। उहो डिपेंड थो करे की उन में के अलार्म फीचर्स हूंदा आहिनि। इहो हाणे डॉक्टर जे मथां थो अचे त आया उहो बहितर इहो आहे त तव्हां कंहिं गैस्ट्रोएंटरोलॉजिस्ट ॾे रेफर कयो, हुनखे प्रॉपरली इवेल्युएट करे, जेकॾहिं कंहिंखे लंबा माना काफ़ी वक़्त खां सिम्टम्स थियनि था पिया ऐं उन सां गॾु उनजो हीमोग्लोबिन घटिजी वियो आहे, वज़न में घटिताई थी आहे या काफ़ी अरसे खां ट्रीटमेंट हले थो पियो, इम्प्रूवमेंट नथी थिए, त बहितर आहे गैस्ट्रोएंटरोलॉजिस्ट ॾे। पोइ गैस्ट्रोएंटरोलॉजी जेको आहे उहो रेलिवेंट उहे इन्वेस्टिगेशन्स कंदो जेके हुनखे रिक्वायरमेंट हूंदी, जीअं एंडोस्कोपी करणु आहे, मैदे जी एंडोस्कोपी, उन में असांखे छा कनि मैदे जी बीमारियुनि जी ख़बर पइजी वेंदी, त हुन में कोई अहिड़ो ख़ुदा न ख़ास्ता बीमारी त न आहे, ऐं ईसोफेगस जी बि पइजी वेंदी ख़बर। ठीकु आहे, त एंडोस्कोपी ज़रूरी प्रोसीजर आहे। जेकॾहिं उहो डिपेंड थो करे कहिड़ी एज में, उहो गैस्ट्रोएंटरोलॉजिस्ट डिसाइड कंदो। अच्छा, उन में अंदरि सॼा जेकॾहिं अल्सर आहे, ज़ख़्म आहे, जेको बि आहे सभु शइ नज़र अचे, उन मां नज़र अचे मैदे जी ताईं, त एंडोस्कोपी त आहे। उन खां अलावा ॿियूं जेकी तव्हांजे मैदे सां जिगर जे उन सां असां रिलेवेंट पोइ असां इन्वेस्टिगेशन लिवर जूं कराए छॾींदा आहियूं, पेट जो अल्ट्रासाउंड सिंपल कराए छॾींदा आहियूं। पोइ डिपेंड थो करे त कहिड़ी कंडीशन में, जीअं हाणे फूड पॉइज़निंग आहे, उन में आम तौर ते असां काई इन्वेस्टिगेशन सजेस्ट कोन कंदा आहियूं, छाकाणि टिपिकल हिस्ट्री में चवंदा त भई मां ॿाहिरां हाणे खानो खाई आहियां, कल्ह खाधो त अॼु मुंहिंजी तबियत ख़राबु थी आहे, त उहो हिकिड़ो इहो हूंदो आहे, या कंहिं दावत ते वियो त मानी खाधी, त उन में उन में इहो ई हूंदो आहे त असां चवंदा आहियूं त भई इन्वेस्टिगेशन जी ज़रूरत न आहे, तव्हां ORS जो पाणी पीओ, जेकॾहिं ड्रिप जी ज़रूरत आहे त ड्रिप हणाए छॾियो, ऐं कुझु एंटीबायोटिक 2 ॾींहंनि लाइ असां एंटीबायोटिक 3 ॾींहंनि लाइ एंटीबायोटिक ॾेई छॾींदा आहियूं, डिपेंड कंदो आहे जेकॾहिं फीवर आहे, न त असां चवंदा आहियूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेतिरो लॉस थिए उनखे रिप्लेस कयो, तव्हां ओतिरो पाणी पीआरियो, हर शइ कयो। अच्छा, जेकॾहिं तव्हां अल्ट्रासाउंड कयो था एसोफेगस जो या मैदे जो या वॾे अंडे जो, त उन में तव्हांखे छा नज़र ईंदो? ॾिसो, अल्ट्रासाउंड इसोफेगस अंडनि इन्हनि जो न थींदो आहे। इन्हनि जो अल्ट्रासाउंड असां कंदा आहियूं त एब्डोमेन माना पेट जो कंदा आहियूं, जंहिंमें असांखे लबो जिगर, छाकाणि इहे इंटरलिंक्ड आहिनि। न त मैदो त उन में नज़र ईंदो न? मैदो स्टमक नज़र ईंदो? स्टमक ॾिसो नज़र ईंदो आहे, पर इहा हिकिड़ी सुठी मॉडलिटी न आहे उनखे। अच्छा, उन में का शइ हूंदी त नज़र न ईंदी? नज़र ईंदी। उन लाइ बेस्ट इन्वेस्टिगेशन जेका आहे CT, मतिलबु जेकॾहिं तव्हां रेडियोलॉजी में ॻाल्हाईंदो त पोइ CT स्कैन आहे, उन में अचे थो, उन में अची सघे थो पर CT स्कैन में उहो डिपेंड थो करे त कंडीशन कहिड़ी आहे। जेकॾहिं तव्हां ट्यूमर सस्पेक्ट था कयो त पोइ त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे तव्हांखे CT स्कैन कराइणो थो पए। जेकॾहिं सिंपल आहे त एंडोस्कोपी असां कंदा आहियूं। बाक़ी अल्ट्रासाउंड असां एहतियातन करायूं, छाकाणि त असां जिगर जी बीमारी खोड़ सारी कॉमन थींदियूं आहिनि, त उन करे एहतियातन कराईंदा आहियूं। अच्छा, मतिलबु जेकॾहिं एंडोस्कोपी मेन इन जी जेको सो मैदे जी डायग्नोज जे लाइ या जेको तव्हां सीने में जलन आहे, मैदे में सूर आहे, इन लाइ त एंडोस्कोपी या मेन आहे। इन ते ई तव्हां जेको बि शइ तव्हांखे नज़र ईंदी उन ते तव्हां पंहिंजो प्लान ठाहींदो त हाणे हिन जो इलाजु कीअं कबो। अच्छा डॉक्टर साहब, हाणे हिन में थोरो 2 शयूं मिक्स थी वियूं, छो त मैदे सां रुगो अल्सर न आहे, गैस्ट्राइटिस बि आहे, तव्हां चयो त एसोफेजाइटिस जे करे या जेको बि रिगरेशन थिए थी उहा बि थिए थी, या कुझु वायरस जो न बैक्टीरिया जो बि तव्हां ज़िक्र कयो,
त तव्हां इन जो इलाज छा कुझु हिसनि में विराईंदो या सॼो इलाज तक़रीबन साॻियो सभिनी? न ॾिसो डिपेंड थी करे त आहे कहिड़ी बीमारी, ॼाण तव्हां ॿुधायो न त इसोफेजाइटिस या गैस्ट्रिक इसोफेजियल रिफ्लक्स, उन सां गॾु हेल्थ असां हुननि खे पंहिंजी त लाइफ स्टाइल मॉडिफिकेशन ॿुधाईंदो, पंहिंजो वज़न घटि कयो, सराहनो, हे मां रिफ्लक्स जा ट्रीटमेंट थो ॿुधायां। त रिफ्लक्स में इहो पेशेंट खे चवंदा आहियूं पंहिंजो वज़न कोशिशि कयो, फिज़िकल एक्टिविटी वधायो, एक्सरसाइज़ कयो, वज़न घटि करण जी कोशिशि कयो, ऑयली शयूं घटि कयो, चांहि ऐं कॉफ़ी जो कार्बोनेटेड ड्रिंक्स जो इस्तेमालु घटि रखो, ऐं मानी पेट भरे न खाओ, स्मॉल अमाउंट में मीन खाओ, ऐं राति जो सुम्हो त घटि में घटि मानी खाइण ऐं सुम्हण में 15 खां 20 3 खां 4 घंटनि जो वक़फ़ो हुजणु खपे, ऐं पंहिंजो सराहणे खे जेको आहे तव्हां पंहिंजो 15 सेंटीमीटर मथे रखो, सराहणे 2 तकिया यूज़ कयो। मतलब जो मथो मथे हुजे त जीअं हा जीअं खाधो मुंहं ॾे न अचे, त इहे त सिर्फ़ु लाइफ स्टाइल मॉडिफिकेशन। ट्रीटमेंट असां मेडिकेशन थींदी आहिनि, जैसे प्रोटॉन पंप इनहिबिटर थेरेपी थींदी आहे, त रिफ्लक्स डिज़ीज़ में असां हुनखे डबल डोज में ॾींदा आहियूं, त ओमिप्राज़ोल ग्रुप आहे, इसोमिप्राज़ोल ग्रुप आहे, डिफरेंट क़िस्म जूं दवायूं मार्केट में, ये आम ओवर द काउंटर अवेलेबल आहिनि दवायूं। ठीकु त इहे इन ई ग्रुप मां काई बि दवाई असां हुनखे मानी खाइण खां पहिरियों तजवीज़ कंदा आहियूं, उन सां गॾु एंटासिड सिरप ॾेई छॾियूं, हे त रिफ्लक्स थियो। हाणे अचो त मैदे जो अल्सर आहे या मैदे में सोज़िश आहे, उहो जेकॾहिं तव्हांखे मां ॿुधायो त जेकॾहिं बैक्टीरियल इन्फेक्शन प्रूफ थो थी वञे एंडोस्कोपी में, हाणे एच पायलोरी जेको तव्हां इन्फेक्शन हुनजो डायग्नोस कीअं कजे थो, हुनखे 3-4 तरीक़नि सां कजे थो। हिकु त ब्लड में असां हुनजो क्वांटिटी ॾिसंदा आहियूं, जंहिंखे सीरोलॉजी टेस्ट चवंदा आहियूं, उन में असांखे बैक्टीरिया जी क्वांटिटी नज़र ख़बर पइजी पर उन टेस्ट छाकाणि त असां वटि 90% माण्हू जेके आहिनि उन टेस्ट ते करे करे माण्हू परेशान थी वञनि था ऐं एच पायलोरी जी ट्रीटमेंट शुरू करे छॾींदा, पर पाकिस्तानी सेटअप में छाकाणि त असांजो एच पायलोरी घणो आहे त उन टेस्ट जी यूटिलिटी न आहे, इहा हिकिड़ी ज़रूरी आहे माण्हुनि खे ख़बर हुजणु खपे, त उहा ब्लड जी टेस्ट जी जेका यूटिलिटी आहे उहा पाकिस्तान में घटि आहे, छाकाणि त असां वटि प्रेवलेंस घणी आहे, इन जी यूटिलिटी वेस्टर्न मुल्कनि में घणी आहे, त इन करे उन ई टेस्ट ते इलाजु न करणु खपे, मुंहिंजी इहा सलाह आहे। ठीकु आहे, उन खां अलावा ॿियो जेको टेस्ट कबो आहे ब्रेथ टेस्ट थींदी आहे, साह में असां हुनजो मिक़दारु ॾिसी सघूं था त एच पायलोरी आहे या न आहे। ॿियो पखाने में असां हुनजो एंटीजन चेक कंदा आहियूं एच पायलोरी जो, ऐं चोथों एंडोस्कोपी में वञी करे हुनजी बायोप्सी वठी करे बायोप्सी में उहा कंफर्म थींदी आहे त उहा एच पायलोरी आहे या न। जेकॾहिं बैक्टीरिया ॾिसो नज़र न ईंदो आहे, सोज़िश नज़र अची सघे थी पई, अल्सर नज़र अची सघे थो पियो, इहो ऐं माइक्रोस्कोपी में नज़र ईंदो आहे बैक्टीरिया। ठीकु आहे न, त उहो बायोप्सी वठी करे पोइ हिस्टोपैथोलॉजी वारा असांखे ॿुधाईंदा भई एच पायलोरी आहे। पोइ जॾहिं उहो एच पायलोरी इन्फेक्शन आहे त उनजो एंटीबायोटिक्स जो कोर्स ईंदो आहे, 7 खां 10 ॾींहंनि जो कोर्स ईंदो आहे। प्लस ये ॿियो जेके में पीपीआई जंहिंखे असां ओमिप्राज़ोल ग्रुप या इसोमिप्राज़ोल ग्रुप जी काई बि उन सां गॾु कंटिन्यू, उहा ओमिप्राज़ोल ग्रुप या इसोमिप्राज़ोल पीपीआई जेका दवाई हूंदी आहे उहा 4 खां 6 हफ़्ता ॾियणी पवंदी आहे। एंटीबायोटिक कॉम्बिनेशन में 2 या 3 एंटीबायोटिक्स, उहो डिपेंड थो करे त असां कहिड़ी चूज़ था कयूं, डॉक्टर जी प्रेफरेंस ते आहे। उहो 7 खां 10 ॾींहं लाइ ॾिबो आहे कोर्स, कुझु डॉक्टर 15 ॾींहं लाइ बि कंदा आहिनि, छाकाणि त यूरोपियन रिकमेंड कंदा आहिनि 10 ॾींहं लाइ, 7 ॾींहं लाइ, अमेरिकन रिकमेंड कंदा आहिनि 14 ॾींहं लाइ, बाल 7 खां 10 ॾींहं इक्वली गुड आहे। अच्छा डॉक्टर साहब, अल्सर में हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि मां ॾिठी आहे, जा मरीज़ बि चवंदा त यार डॉक्टर साहिबु चए थो 2 महीना ताईं 3 महीना लगातार दवाऊं खाईंदा रहो, असां त 7 ॾींहं 15 ॾींहं पोइ उनखे रिलीफ मिली वेंदो आहे त उहो ड्रग्स छॾे ॾींदा आहिनि। केरु तो 3 महीना एॾो लंबो इलाज छो? अल्सर त हिकिड़ी नंढड़ी बीमारी आहे। हा, नंढड़ी बीमारी आहे, पर अल्सर कॾहिं कॾहिं लाइफ थ्रेटनिंग बि थी सघे थी, छाकाणि त अल्सर खे नंढड़ो न सम्झो वञे, इहा हिकिड़ी मेजॉरिटी माण्हुनि खे कुझु नथो थिए, छाकाणि त विच में दवायूं खाई था वञनि, जेकॾहिं इहा ई अल्सर फाटी पए त जानलेवा थी सघे थो, इन जे करे खून जी उल्टियुनि सां माण्हू अचनि था पिया असां वटि, इन ज़ख़म जे करे, त इहे इन बेज़र न आहे एतिरी जो माण्हू चवंदा आहिनि। त एॾो लंबो छो इलाज आहे 3 महीना 2 छाकाणि इन में असांखे हीलिंग में एतिरो टाइम लॻे थो, हील त थी थो वञे, पर हुनखे कंटिन्यूअस हिकिड़ो सही तरीक़े सां प्रोटेक्टिव टाइम मिले हुनखे, त इहो रिकमेंडेड आहे 6 हफ़्ते खां 12 हफ़्ता थेरापी। 6 हफ़्ता 12 हफ़्ता ताईं खाए त पोइ वञी हुनजो ज़ख़म जेको ठीकु थींदो? ज़ख़म त पहिरियों ठीकु थींदो, पर इहो कंटिन्यूअस थेरापी ॾींदी आहे, मेंटेनेंस थेरापी, इहा ज़रूरी आहे। हा, अच्छा इन खां अच्छा रिकरेंस छा, जॾहिं 3 महीना कंहिं दवा खाई छॾी उनखे तव्हां सभु कुझु ॾिनो, छा ॿीहर अल्सर थी सघे थी? ॿीहर थी सघे थो, छाकाणि त हिकु दफ़ो अल्सर जो ट्रीटमेंट कयो, इन जो मतिलबु न आहे त ॿीहर लाइ ठीकु कोन थो सघे, छाकाणि उहे सॼा ई फैक्टर्स जीअं पहिरियां अल्सर कराए उहे सॼा फैक्टर्स माण्हुनि में प्रेज़ेंट आहिनि। इन्वायरमेंटल फैक्टर, जीअं तव्हां कोई माण्हू स्मोकिंग करे थो पियो, कोई बार चाहे थो पियो, या घणो स्ट्रेस आहिनि, उहो एच पायलोरी इन्फेक्शन छाकाणि त पाणी पीअण सां थो अचे पियो, त पाणी त उहो ई माण्हू ॿार हर जॻह ते त उहो किथे न किथे कंटामिनेशन थी वञे पई, त उहो वरी इन्फेक्शन थी सघे थो पियो, इन्फेक्शन त माना ॿीहर थी सघे थो, वरी ॿीहर हुनखे ओतिरी दवाऊं खाइणी पवंदी। मतिलबु इहो आहे त इहा बीमारी अहिड़ी ॿीहर थी सघे थी। अच्छा पोइ डॉक्टर साहिबु चलो इलाज बि तव्हां कयो, इन्वेस्टिगेशन, त एहतियात कहिड़ा कजनि जीअं अल्सर न थिए? एहतियात 4-5 ॿुधायो। एहतियात इहो तव्हांखे ॿुधायां त जेके माण्हू जेकॾहिं हिकिड़ो स्मोकिंग जो घटि इस्तेमालु रखे, कंटामिनेटेड पाणी जेको ख़राबु पाणी न पीए, कोशिशि कयो त बॉइल वाटर पीओ, सुठे तरीक़े सुठो साफ़ु सुथिरो पाणी हुजे उहो पीओ, ऐं रखियल खाधो न खाओ, रखियल फ्रूट न खाओ,
इहे माण्हू छा हूंदा ॻोठ में न त ठेले तां खणी करे फ्रूट खाई छॾियो, उतां रखियल सलाद खाई छॾियो, ईअं न हुजे, उहो प्रॉपरली उनखे सही तरीक़े सां धोई करे उहो खाओ। ऐं नशे वारी शयूं इस्तेमालु न कनि, हकीमी गैर ज़रूरी दवायूं न इस्तेमालु करनि, ऐं सूर जी दवायूं गैर ज़रूरी तरीक़े सां इस्तेमालु न कजनि। ये एहतियात ज़रूरी आहे। जेकॾहिं का तकलीफ़ आहे त फ़ौरन डॉक्टर ॾे वञो। फ़ौरन डॉक्टर ॾे वञो, रिलेवेंट डॉक्टर न, ईअं न त तव्हां कोई खाधनि में कोई एहतियात करिणो आहे या न? जेके खाधनि में अहिड़ो कोई एहतियात ज़रूरी न आहे। एक्सेस ऑफ एवरी, मुंहिंजे चवंदा आहिनि न अंग्रेज़ी में एक्सेस ऑफ एवरीथिंग इज़ बैड। त माण्हू हिकिड़ो इतदाल पसंदी हुजे त उहो पंहिंजी क्वांटिटी हिकिड़ी नॉर्मल, माण्हू एक्सेसिव चांहि न पीए, एक्सेसिव ऑयली शयूं न खाए, एक्सेसिव तरियल शयूं न खाए, नॉर्मल जिते घर में थींदो आहे उहो माण्हू खाए। ऐं टेंशन खां बि पासो करे। टेंशन खां माण्हू। डॉक्टर साहब मैसेज छा हूंदो आख़िर में डॉक्टर ओम प्रकाश मैसेज इहो आहे त तव्हां पंहिंजी हेल्दी लाइफ स्टाइल रखो, अननेसेसरी गैर ज़रूरी शयूं न खाओ जेके सुठियूं साफ़ सुथरियूं शयूं न हुजनि, हेल्दी लाइफ स्टाइल। वरी महिरबानी डॉक्टर ओम प्रकाश तव्हां असां वटि आई। नाज़रीन, तव्हां असांजे महिमान ओम प्रकाश असां सां गॾु ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई। अल्सर मैदो असांजे जिस्म जो तमामु हिकिड़ो अहम हिसो आहे। जिते असां खाधो खाऊं था उहो उते हज़म थिए थो, असांजी सॼी बॉडी खे हुनजी ताक़त मिले थी। जेकॾहिं मैदे में का ख़राबी आहे त पोइ असांजो खाधो सही असां खाई बि नथा सघूं, उहो सही हज़म बि नथो थिए, उन करे असांजो जिस्म कमज़ोर थी थो वञे। असांजे जिस्म जे ॿियनि हिसनि खे बि जेको आहे मुख़्तलिफ़ बीमारी थी सघनि थियूं, उन खां जिगर जी बीमारी थी सघनि थियूं, गुर्दनि जी बीमारी थी सघनि थियूं, दिमाग़ जूं। तंहिंजे करे हमेशह पंहिंजे मैदे में जेकॾहिं का तकलीफ़ आहे, पेट में का तकलीफ़ आहे त फ़ौरन पंहिंजे डॉक्टर ॾे वञो, उनजो सही इलाजु कयो। ऐं डॉक्टर साहिबु चयो त साफ़ु सुथिरो खाधो खाओ, साफ़ु पाणी पियो, पारुथी शइ न खाओ। जेकॾहिं का मैदे में या तकलीफ़ आहे या पेट में का तकलीफ़ आहे त फ़ौरन पंहिंजे डॉक्टर खे ॾेखारियो, परेशान बि न थियो। जेकॾहिं असां इन्हनि ॻाल्हियुनि ते अमल कयो, असांजो मैदो ठीकु हूंदो, असांजो ग़िज़ा सही हूंदी, साफ़ु सुथरी हूंदी, त असां सिहतमंद हूंदासीं, असां बीमारियुनि खां बची सघंदासीं। ऐं डॉक्टर साहिब जी इन्हनि ॻाल्हियुनि ते असांखे अमल करणु घुरिजे। जेकॾहिं असां इन्हनि ॻाल्हियुनि ते अमल कयो त असां इन्हनि मोज़ी मर्ज़नि खां बचंदा रहंदासीं। पाण बि ख़ुशि रहो, ॿियनि खे बि ख़ुशि रखो। इन ते प्रोग्राम लाइफ लाइन जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बश पावर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।